नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे अमरकोट में ख़बर ॾींदा हलूं त अमरकोट जे खारोड़ो चारण में ताज़ो ई कपरो लॻ जमाल आबाद में दिल जो दौरो पवण सबबि लाॾाणो करी वियल पीपी जे झूने अॻुवाण हाजी शमशदीन हिंङोरजे जे नंढे भाउ कमाल दीन हिंङोरजे सां ताज़ती तॾे ते पहुची पीपी सांगड़ ज़िले जे पब्लिक रिलेशन कोऑर्डिनेशन मीर हसन राजड़ ऐं सहाफ़ी ज़ाकिर शर असद अली शाह फरीद मुगल हाजी शाद राजड़ कबीर राजड़ ऐं ॿियनि पहुची कमाल दीन हिंङोरजे सां ताज़त कई। इन मौक़े ते पीपी सांगड़ जे नौजवान अॻुवाण मीर हसन राजड़ ताज़ती तॾे ते ॻाल्हाईंदे चयो त हाजी शमशदीन हिंङोरजो पीपी सां ॾुखे टाइम ते साथ ॾिनो ऐं वर्करनि खे हमेशह इज़त ॾिनी, जेको आम कारकुननि सां ॾुख सुख में साथ निभाईंदो रहियो। जंहिंजी अचानक विछोड़े ते जिते आम वर्कर उदास आहिनि उते पार्टी में पिणु हिकु खाल पियो आहे, जेको भरजण इंतिहाई ॾुखियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।